गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल भिटशा में स्कूल के शागिर्दनि ऐं उस्तादनि तरफ़ां लतीफ शनासाई प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। लतीफ शनासाई प्रोग्राम में हाला तलके के मुख़्तलिफ़ गवर्नमेंट बॉयज़ ऐं गर्ल्स स्कूल के शागिर्दियाणियुनि शागिर्दनि ऐं मेल फीमेल उस्तादनि शिरकत कई। लतीफ शनासाई तकरीब में मुख़्तलिफ़ स्कूलनि गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल के शागिर्द कुमेल हैदर उमराणी, शहीद बेनज़ीराबाद हाई स्कूल हाला न्यू के शागिर्दियाणी, बेनज़ीर हाला ओल्ड हाई स्कूल के शागिर्द खलीलुल्लाह ऐं ॿियनि स्कूलनि जे शागिर्दनि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी ज़िंदगी बाबति तक़रीरूं शाइरी ऐं वाई ॿुधाए शाह साईं खे लफ़्ज़नि जी ज़बरदस्त भेटा पेश कई। उन मौक़े ते स्कूली शागिर्दनि विच में सवालनि जवाबनि जो मुक़ाबिलो पिणु करायो वियो।